नाज़रीन रखण भरसा रसूल बख्श उमराणी गोठ में मौजूद आहियूं जिते सुबह सवेर एसएचओ नबी शाह वगण की अगवाणी में जो पुलिस टालान चढ़ाई कई है जिते ब औरतूं ऐं 4 नौजवान के गिरफ़्तार करे जो खंभे खणी वही है उन जो नौजवान की गिरफ़्तारी खिलाफ़ जो गोठाणा एहतजाजी मुज़ाहिरो किया है। एसएचओ हिदायतुल्लाह निंदवाणी साहब असां सुबह असुर जो अची 4-5 बजे असांजे रसूल बख्श गोठ ते चढ़ाई करे असां सां नाजादी कई अथई। असांजे औरतूं खणी वियो आहे ऐं 3-4 माण्हू बि खणी वियो आहे। मोबाइलूं ऐं घर जो भंजरा करे असांजो सामान खणी नुक़सानु करे वियो आहे असांजो। त असांजो मुतालबो इहो आहे त निंदवाणी साहब खे हटायो वञे। आयो आहे हिते आज़ाननि महिल घर ते रेट कई अथई, भञ ड्राह कई अथई, क़ुर शरीफ़ असांजे लेडीज़ हिनखे ॾेखारिया त बि हिकु बि न ॿुधई। 3 असांजा लेडीज़ खणी वियो आहे, 4 असांजा मर्द खणी वियो आहे, सीडी मोटरसाइकिल खणी वियो आहे, ॿ बकरियूं, तंहिंखां पोइ 25,000 रुपया असांजा कैश जेके पिया उहे खणी वियो आहे। असांजो मुतालबा इहो आहे त इनखे हटायो वञे, इनखे चइजे त बाबा हक़ कयो, हक़ न आहे साईं, नाजाइज़ी आहे असां सां। 2 टे ॾींहं अॻु में असांखे पैसा घुरी 2 लख रुपया पैसा ॾियो जा रेट कंदोमांव। असां चयो त को FR को NC का ॻाल्हि का मड़ जा असां ते को फिरादी आहे त उहो ॿुधायो फलाणो फिरादी आहे चई न फिरादी कोई बि न आहे, बसि असांखे पैसा ॾियो न। अबा तोखे छा पैसा ॾियो। सुबुह 5 मोबाइल खणी आयो जंहिंमें 2 लेडीज़ खणी वियो, 3-4 छोकिरा खणी वियो। मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी जेको आहे गिरफ़्तार कयल औरतूं ऐं नौजवान खे आज़ादु करे एसएचओ खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुस्लिम चांडियो सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़ रखण।